अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध जे ॿ बहितरीन फिल्म जेके हिन इज़त ते रिलीज़ थियूं आहिनि काफ़ी कामयाब थियूं त अॼु तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त वधीक फिल्म कहिड़ी कामयाब थी त तव्हां वीडियो पूरो ॾिसंदा चैनल खे सब्सक्राइब कंदा त ॻाल्हि कंदासीं पहिरियां अमर पारस जेका केकनि ते रिलीज़ कई हुई हिकु बहितरीन कहाणी लिखियलु हुई हिन जी मजू सरतार बिलावल कोकर रूबी अली नादिर हुसैन मुमताज़ काशली ॿिया केतिरा ई सीनियर अदाकार हुआ फिल्म में ऐं ॿी तरफ़ फिल्म हुई मालिक साईं जंहिंमें अब्बास गुलोजाणी निसार शाह ॿिया केतिरा ई सीनियर अदाकार हिन फिल्म में कमु करे रहिया त हिननि जे फिल्म ते यूट्यूब जे व्यूज़ जी ॻाल्हि कंदा त हिन फिल्म अमर पारस 7.9 के व्यूज़ हिकु ॾींहं में हासिलु कया जॾहिं त ॻाल्हि कयूं मालिक साईं फिल्म जी त हुन हिकु ॾींहं में 9.4 के व्यूज़ हासिलु कया जेके हुन फिल्म खां मथे हुई त हिन जो मतिलबु इहो थियो त फिल्म मालिक साईं बहितरीन फिल्म हुई हिन जी कहाणी जेका लिखियलु भली हुई त केटिन वारी फिल्म जी कहाणी भली हुई पर मालिक साईं खे माण्हू ॾिसण में घणो पसंदि करे रहिया आहिनि हिनखे ॾिसी रहिया आहिनि त इहो ई अॼु